पहिरें नंबर ते हाफ़िज़ आहे सफ़ीहुल्लाह जागिरानी बिन मरहूम अब्दुल गफूर जागिरानी जे कुरान पाक हिफ़्ज़ मुकमिल कयो आहे, जंहिंजी दस्तारे बंदी हज़रत साईं अब्दुल कयूम हाले जवी, हज़रत मौलाना साईं अब्दुल जब्बार हैदरी लाड़काने वारा, हज़रत साईं सनाउल्लाह जमाली साहब, हज़रत मौलाना मोहम्मद अवैस फुलापोटो साहब, भाऊ अब्दुल कदीर मंसूर बलोच करे रहा आहिनि। बे नंबर ते आहे हाफ़िज़ दाऊद अहमद फुलापोटो बिन मरहूम बिन वज़ीर अहमद फुलापोटो। टे नंबर ते आहे हाफ़िज़ फरहान अहमद। पग ॿधाइण में मोहम्मद यासीन भी शामिल आहे। फरहान अहमद फुलापोटो बिन वज़ीर अहमद फुलापोटो जे हिफ़्ज़ मुकमिल कुरान पाक कयो आहे, उन जी दस्तार बंदी हज़रत साईं अब्दुल कयूम हाले जवी, हज़रत साईं अब्दुल जब्बार हैदरी, भाऊ सनाउल्लाह जमाली, भाऊ मोहम्मद अवैस फुलापोटो जन करे रहा आहिनि। ऐं चौथे नंबर ते आहे हाफ़िज़ अली सोलंकी रियाज़ अहमद ठरी मीरवा वारो, जंहिंजो फर्ज़ंद आहे, जे कुरान पाक हिफ़्ज़ मुकमिल कयो आहे। चौथो नंबर आहे हाफ़िज़ वाजिद अली चांडियो ऐं शऊं आख़िरी आहे वाजिद अली चांडियो, जंहिंजी दस्तार बंदी नंढी उम्र जो ॾिसो अदा है, नंढी उम्र जो जन मुकमिल कुरान पाक हिफ़्ज़ मुकमिल कयो आहे, उन्हनि जी दस्तार बंदी वली इब्न वली हज़रत साईं अब्दुल कयूम हाले जवी ऐं हज़रत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी लाड़काने वारा, हज़रत मौलाना मोहम्मद यासीन साहब ऐं हज़रत मौलाना मुफ्ती सनाउल्लाह जमाली साहब ऐं हज़रत मौलाना मोहम्मद अवैस फुलापोटो साहब, हज़रत मौलाना भाऊ अब्दुल कदीर मंसूर बलोच ऐं हिन मदरसे जा मोहतमिम करे रहिया आहिनि। हिन वक़्तु अव्हां जे साम्हूं दस्तार बंदी जी दुआ थींदी। दोस्तन जी मेहनत के कबूल फरमा, खादमन जी खिदमत के, उस्तादन जी मेहनत के, जेके दोस्त शहर वारा पाड़े वारा ताउन करन था, उन जे रिज़्क़ रोज़ी में इज़्ज़त आबरू में बरकत अता फरमा, उन जे ताउन के भी कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, रब्बना वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या रब जन इदारे जो बुनियाद रखियो, वरन जे कब्रन के रोशन फरमा, ऐं जेके दोस्त असां मेहनत करन था, अल्लाह ताला उन्हनि जे मेहनतुनि खे क़बूल फरमाए। जेके चढ़ा उस्ताद दुनिया में वया आहिनि हलिया, उन्हनि जे क़ब्रनि खे बि रोशन फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आख़िरति हसनह व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिही।